रोज़ कालूगा अलाइको असंज ॻोठ। रब जी आसंशन जो ब कहाणी चर्च। कुर्बान गाह जी अंदरेन भत में जाए। ॿी पासे साॻे जा आहे। ताक जी तूलो अर्ज़ खे वधायो वियो आहे। उते हिकु सरन जे भत ऐं हिकु नंढड़े जा आहे। ऐं इते हिकु इष्टो नसब करण लाइ ताक इस्तेमालु कयो वियो। ॾिठां था टिटल सरूं। चूटी जी ऊचाई ऐं चोटी खे वधायो वियो आहे। उती हिकु थलो रखण लाइ। उन्हनि हिकु सूराख मथे ते भॼी ऐं हिकु चमनी दाख़िल कयो। भत में सरू सफ़ीद माटर सां गॾु रखियल आहिनि। ॿेर कमु कंदड़ हल नासी रंग में आहे। मंदर जो मर्कज़ पहिरें मंज़िल। हुक हवाई डिक्ट फर्श जे सतह हेठि ठहियल आहे। चोलीअ खे ॿाहिरां थधी हवा पहुचाइण लाइ। त जीअं स्टोव कमरी मां गरम हवा खे ज़ाया न करे, एयर डिक्ट खे अमदी तौर ते नरम मोड़ सां ठाहियो वियो हो, हवा जी गस खे साफ़ करण लाइ। थंबनि में जा चर्च जे तामीर दौरान ठहियल हुई। चूल्ही रखण लाइ जा वॾे कई वई। उन्हनि बतेन खे थली मां कढी छॾियो। कारा ककर जा आसार नज़र अचनि था। उन्हनि चमने लाइ सूराख कयो। टकरा टकरा सूराख ऐं हिठियूं सरूं। पाड़ेसरी सत्तू वटि हिकु स्टोव ठहियल हो। फेरफार जा निशान सरनि खे ब्राउन माटर सां गॾु रखियो वियो आहे। धूं न निकिरण लाइ हिन चूल्हे जे मथां हिकिड़ो सूराख पिणु कयो वियो हो। उते हिकु धातो चमनी दाख़िल कई वई हुई। मां चर्च जे ॿई इमारती चढ़े वियसि। उती बि खॾा नज़र अचनि था। खॾ जी तरे में हिकु सूरा मिलियो आहे। हीअ हिकु चमनी लाइ हिकु सूराख आहे। इमारत जी अहिड़े मॉडर्नाइज़ेशन सबबि ॿई माड़ जो फ़र्श टटी पियो। मूं हुन सूराख हेठां पहिरीं मंज़िल खां ॾेखारियो। चमने लाइ छुत में थियल सूराख। पाइप खे ॿाहिरि आणण लाइ हुननि चर्च जे ॿाहिरीं भत में हिकु सूराख कयो। उहो आहे जेको सूराख ॿाहिरां ॾिसण जहिड़ो आहे। सरनि खे टोड़ियो वियो ऐं चटियो वियो। जॾहिं रोसें हिन चर्च खे तामीर कयो, सॼो साल गरम हो। न बर्फ़ ही न बर्फ़ ही। गरम करण जी का ज़रूरत न हुई। पर मौसम बदिलजी वई आहे। असांखे इमारतनि खे सर्द हालतनि मुताबिक़ तरतीब ॾियणो पियो। स्टोव नसब करियो ऐं चमनी ज़रिए। साइंसी तारीख़ गुज़िरियल माज़ी में अहम मौसमी तब्दीली जी हक़ीक़त खे लकाईंदो आहे।